नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मीरपुर माथेले में ख़बर ॾींदा हलूं त उबाड़ो लॻ झूंगल मलिक में बाअसर माण्हुनि खे न्याणी जो संग ॾियण ते मथां हमलो करे हथियारनि जे ज़ोर ते नौजवान नारी सवेरा मुमताज़ खे अगवा करण जी कोशिश कई हुई। जंहिं बाद ॻोठाणे मुमताज़ अली मलिक ॿारनि समेत सहाफ़ियुनि अॻियां एहतिजाज कंदे ॿुधायो त मिठो मलिक पंहिंजे भाइटे शहराज़ लाइ न्याणी जो संग घुरियो हो। छोकिरो नशाई ऐं शराबी जुआरी आहे, जंहिं करे असां हिन खे संग ॾियण खां साफ़ जवाबु जंहिं जे करे असांजे जान जा वेरी बणिजी विया। हिननि चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, वज़ीर आला सिंध ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त खेनि तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। मलिक वेठल हो जंगल मलिक मां पंहिंजी बनी ते कमु करे रहियो हुउसि पंहिंजे ॿारनि सां। जीअं त कुझु हथियार बंदि गाॾी ते हथियारनि सां कुझु माण्हू साण करे मुंहिंजी धीउ खे अगवा करण जी कोशिशि कई ऐं कुझु ॻोठ वारा नंढा वॾा अची मुंहिंजी न्याणी खे अगवा करण जी कोशिशि मूं बचाए वरितो। इन में जेका माण्हू मूं सुञाता उन्हनि मूं मिठू वक़्तु जुमो ख़ान, मंसूर अहमद सुनारो, वक़्तु काइमुद्दीन मलिक, सद्दाम अली, वक़्तु न्याज़ रईस न्याज़ अहमद मलिक, वेठल ॻोठ लांघो मलिक, बाक़ी अगवा करण खां कोशिशि खां बचाए वरितो। उन खां बाद उहे मूंखे धमकियूं ॾींदा विया त असां तोखे नुक़सानु पहुचाईंदासीं या तुंहिंजी छोकिरी खे अगवा करे वेंदासीं। इन करे मुंहिंजो आला अमलदारनि खे अपील आहे, SSP घोटकी, DIG सखर, DSP घोटकी, SHO उबाड़ो, SHO रेती खे अर्ज़ु आहे त मूंखे को बि नफ़ो नुक़सान या मुंहिंजे ॿारनि खे कंहिं क़िस्म जो थियो इन जा ज़िम्मेवार इहे माण्हू हूंदा। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।